अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अभी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 28 मई 2025 अरबा जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। अदालती हुकुम ते शहीद इरफान लगारी जी क़ब्र कुशाई, पोस्टमार्टम, लाश वारसनि हवाले, तदफ़ीन अॼु थींदी। सिंध सरकार मोरो वाक़े लाइ जांच कमेटी क़ाइमु करे छॾी। क़ौमपरस्त तनज़ीमनि पारां जांच कमेटी रद्द, अदालती कमीशन जोड़ण जो मुतालबो। मोरे में नामियारे शाइर राशिद मोराई जे घर ते पुलिस चढ़ाई, संसद पुट खंभे गुम, 12 कलाकनि बाद आज़ाद। सिंध में अगवा जूं वारदातूं ख़तमु न थी सघियूं। मुरीद शाख वटां हथियारबंद 5 ॼणनि खे अगवा करे विया। मग़वियुनि जो अंग नओं थी वियो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सिंधु दरिया मां पंजाब पारां केनाल कढण ऐं सिंध जूं ज़मीनूं कारपोरेट फार्मिंग खे ॾियण ख़िलाफ़ पुरअमन एहतिजाज ते फायरिंग दौरान शहीद थियल शहीद इरफान लगारी जी क़ब्र कुशाई कई वई। शाहपुर जहानिया वेझो ॻोठ माड़ी जे क़ब्रिस्तान मुल्लो मोहम्मद क़ब्रिस्तान में पुलिस पारां लावारस करे दफ़नायल शहीद इरफान लगारी जे लाश जी क़ब्र कुशाई करे लाश कढी संसद वारसनि ऐं वकीलनि हवाले कयो वियो। लावारस करे दफ़नायल इरफान लगारी जे लाश जी सेशन जज नुशरफ फिरोज़ जे हुकुम तहत क़ब्र कुशाई कई वई। क़ब्र कुशाई बाद मेडिकल बोर्ड पारां कयल पोस्टमार्टम बाद संसद मढ़ ॻोठ बजराणी लगारी आंदो वियो, जिते अॼु 10 वॻे जनाज़ी निमाज़ अदा करण बाद क़ौमी एज़ाज़ सां तदफ़ीन कई वेंदी। हैदराबाद जी सिविल अस्पताल में फ़ौत थींदड़ मोरो वाक़े जे ज़ख़्मी शहीद इरफान अली लगारी जी शुरूआती पोस्टमार्टम रिपोर्ट जारी कई वई आहे, जंहिंमें शहीद जे मुंहुं ऐं पेरनि ते तशद्दुद जी तस्दीक़ कई वई आहे। सिविल अस्पताल जे डॉक्टर अब्दुल हमीद मुग़ल जी सही सां जारी थियल रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त इरफान अली लगारी खे गले में गोली लॻण सबबि वात जूं ॼाड़ियूं सड़ियल हुयूं। हुन जे पेरनि ते तशद्दुद जा निशान हुआ। उन खां सवाइ नक ते ऐं साॼे पासे मुंहं ते बि धक जा निशान हुआ। वाज़ह रहे त इरफान अली लगारी खे ज़ख़्मी हालत में सिविल अस्पताल हैदराबाद जे ICU वार्ड में दाख़िल कयो वियो हो, जिते हू ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थियो हो। बाद में संसद मढ़ क़ौमपरस्त कारकुननि जे सख़्त एहतिजाज बावजूदि पुलिस ज़बरदस्ती खणाए वई हुई। शहीद इरफान लगारीअ जी शुरूआती पोस्टमार्टम रिपोर्ट जारी कई वई आहे, जंहिंमें मथस तशद्दुद जी तस्दीक़ कई वई आहे। MLO सिविल अस्पताल हैदराबाद पारां जारी कयल रिपोर्ट मूजिबि इरफान लगारी जे मुंहं ऐं पेरनि ते तशद्दुद जी तस्दीक़ पिणु थी आहे। IG सिंध पुलिस पारां मोरो सान्हे जी जांच लाइ DIG जी सरबराही में 5 रुकनी जांच कमेटी जोड़ी वई आहे, जेका 7 ॾींहनि में पंहिंजी रिपोर्ट पेश कंदी। IG सिंध ग़ुलाम नबी मेमण पारां मोरो सान्हे जी जांच लाइ 5 रुकनी कमेटी DIG इरफान बलोच जी सरबराही में जोड़ी वई आहे, जंहिंमें मेंबर तौरु SSP अमजद शेख, SSP शबीर सेठार, DSP इफ़्तिख़ार बुरड़ो ऐं सब इंस्पेक्टर नेक मोहम्मद खोसो ते ॿधल कमेटी जोड़े खेनि हिदायत कई वई आहे त हू मोरो में पेश आयल 20 मई वारे वाक़े जा असल सबबु मालूम करे पुलिस हालतनि खे कीअं मुंहुं ॾिनो उन जो अंदाज़ो लॻाए मुस्तक़बिल में अहिड़नि वाक़िअनि खां बचण लाइ सिफ़ारिशूं ऐं सलाहूं तयारु करे ॾे। कमेटी खे पंहिंजी जांच रिपोर्ट 7 ॾींहनि अंदरि पेश करण जी पिणु हिदायत कई वई आहे। क़ौमपरस्त अॻुवाणनि पारां IG पारां जोड़ियल कमेटी खे मुकमिल तौर ते रद्द कयो वियो आहे। जीअं सिंध मुहाज जे चेयरमैन रियाज़ चांडियो सिंध हुकूमत तरफ़ां मोरो वाक़े जी जांच लाइ DIG जी सरबराही में जोड़ियल जांच कमेटी खे मुकमिल तौर ते रद्द कंदे चयो आहे त सिंध हुकूमत जेका पुलिस जी कमेटी जोड़ी आहे उहा
ज़ाहिद लगारी ऐं इरफान लगारी जे बेगुनाह थियल खून खे लोढ़ण जी हिकिड़ी साज़िश आहे। बेगुनाहनि खे गिरफ़्तार करे उन्हनि खे हिननि खूननि में मुलविस ॼाणायो वेंदो। उन करे असां पहिरें ॾींहं खां मुतालबो कयो हुओसीं त मोरे सान्हे जे शहीदनि या हुन सॼे लंजार हाउस जे सड़ण वारनि वाक़िअनि जो हुकूमत ड्रामो कयो आहे। उन जूं सिंधी माण्हुनि अॻियां सभु सचायूं ज़ाहिर थियूं। सेशन जज मोरो ऐं सिंध हाई कोर्ट 2 जे सीनियर जज 3 रुकनी जुडिशल इंक्वायरी कमीशन जोड़ी वञे जेका हिन सॼे अमल जी जांच करे ऐं ॾोहारियुनि खे सज़ाऊं ॾिए। पर सिंधी माण्हुनि जो पीपी सरकार मुतालबो मञण लाइ तयारु कोन्हे। सिंध हुकूमत वज़ीर अला सिंध ऐं लंजार जेका साज़िश कई आहे, जेको क़त्लेआम कयो आहे, सिंधु दरिया ते धाड़े वारी साज़िश खे पाए तकमील ते पहुचाइण लाइ, कैनालनि जो कमु मुकमिल कराइण लाइ, कारपोरेट फार्मिंग जे नाले ते ज़मीन ते कब्ज़ो जारी रखण जे लाइ सॼो ड्रामो कयो वियो आहे ऐं खूनी रांदि खेॾी वई आहे। पुर तशदुद वाक़ियो करायो वियो त जीअं सिंध जा माण्हू पुरमन जदोजहद न करे सघनि। उन करे असां हिन कमेटी ऐं सिंध हुकूमत जे फ़ैसिले खे रद्द करियूं था। सिंध जा शहरी ॾिसनि त इंसाफ़ ऐं हक़ीक़ी तहक़ीक़ात खां सिंध हुकूमत कीअं भॼे पई। सिंध जो बचो शाहिद आहे त हीउ करप्ट बदउनवान सिंध जे माण्हुनि जो हाल ऐं मुस्तक़बिल बर्बादु कंदड़ टोलो आहे। उहो सिंध जी आवाम जा वसीला संदन जियापो सभु कुझु खपाइणु चाहे थो। गॾोगॾु वकीलनि सां मिलण लाइ सिंध सरकार कारपोरेट फार्मिंग जे हवाले सां ज़िया लंजार जी अॻुवाणी में जेका कमेटी ठाही आहे, उन हवाले सां वकील भाइरनि खे अर्ज़ु कंदुसि त ज़िया लंजार जनरल डायर ऐं जनरल ज़िया वांगुरु कातिल आहे। जनरल डायर जलियांवाला बाग में बेगुनाह कोस कयो। जनरल ज़िया सकरंड मोरे लाखाट ऐं ख़ैरपुर नाथन शाह में क़त्लेआम करायो। तंहिं करे ज़िया लंजार ऐं मुराद शाह कातिल आहिनि। साणनि ॻाल्हियूं न कयूं वञनि। असीं मुतालबो करियूं था त ज़िया लंजार खे फ़ौरन संदसि उहिदे तां हटाए कानून जे हवाले कयो वञे। जेसि ताईं जुडिशियल इंक्वायरी नथी थिए तेसि ताईं का रिआयत न थियणु घुरिजे। जेके माण्हू दरिया बचाइण ऐं ज़मीन ते वालार ख़िलाफ़ मोरे में पुरमन एहतिजाज लाइ निकिता हुआ, हिन लंजार हाउस में दहशतगर्द विहारे पुरमन मुज़ाहिरीन ते गोलियूं हलाए रतो छाण कराई। हिन कातिल सां के बि ॻाल्हियूं न थियणु घुरिजनि। IG सिंध पुलिस जी जांच कमेटी उन करे जोड़ी आहे त जीअं ज़िया लंजार ऐं ॿिनि हाउस में वेठल कातिलनि खे तहफ़ुज़ ॾेई बचाए सघिजे, जंहिंजी असीं मज़मत करियूं था ऐं कमेटी खे मुकमिल तौर ते रद्द करियूं था। मोरो शहर जी राशिद मोराई कॉलोनी में सिंध जे नामियारे क़ौमी मज़ाहमती ऐं अवामी शाइर राशिद मोराई जे घर ते मोरो पुलिस जी वॾी नफ़री चढ़ाई करे चादर 4 दीवारी जो तक़दुस पैमाल करे घर में भञ डाह करे राशिद मोराई जे फ़र्ज़ंद शाह लतीफ़ ते तशदुद करे खंभे खणी वई, जंहिं ते मोरो जे अदीबनि, शाइरनि, लेखकनि, दानिशवरनि, सियासी समाजी अॻुवाननि, कारकुननि, शहरियुनि, सिंधी अदबी संगत सिंध जे मरकज़ी उहिदेदारनि, सेक्रेटरी नूर चाकराणी, एहसास मीरल, ख़ालिदा मुनीर, शबीर सियाल, अयाज़ लतीफ़ दायो, मजीद नवाज़ मुग़ल, मीर हसन मरी ऐं ॿियनि राशिद मोराई जे घर ते चढ़ाई ऐं फ़र्ज़ंद शाह लतीफ़ खे खंभे गुम करण ते सख़्त लफ़्ज़नि में मज़मत कई। उन्हनि चयो त इहो अमल बर्दाश्त खां ॿाहिरि आहे। राशिद मोराई हमेशह सिंध जे हक़नि जी हासिलात, आजिबी ऐं ख़ुशहाली लाइ मज़लूम ग़रीब बेसहारा माण्हुनि जे लाइ मज़ाहमती शाइरी करे आवाज़ु बुलंद कयो। उन दौर में मार्शलाऊं, सख़्तियूं, शाइरी करणु, लिखणु ऐं ॻाल्हाइण ते बि बंदिश हुई, पर राशिद मोराई ऐं संसद घर हमेशह महफ़ूज़ रहियो। अॼु हिन दौर में राशिद मोराई जो घर ऐं संसद औलाद महफ़ूज़ न आहिनि। उन जे घर में पुलिस चढ़ाई करे घर जो तक़दुस पैमाल कयो वियो आहे। पुलिस जे अहिड़े अमल सभिनी जी दिलि आज़ारी कई आहे। हुननि मुतालबो कयो त शाह लतीफ़ खे आज़ादु कयो वञे। जॾहिं त 12 कलाकनि बाद शाह लतीफ़ आज़ादु थी घर पहुची वियो। सिंध में अगवा जे वारदातनि में अञा ताईं ठापुर अची न सघी आहे। अगवा जूं वारदातूं रोज़ जो महमूल बणिजी वियूं आहिनि। मुरीद शाख भरिसां सिंध पंजाब जी हद वारे थाणे मां हिकु राति 5 ॼणनि खे हथियारबंद अगवा करे खणी विया। मगविन जो अंग नऊं थी वियो आहे। ॻोठ कटा देह राजड़ी में ट्यूबवेल ते सुतल 3 ॼणनि अमानुल्लाह, ज़मानुल्लाह ऐं रिज़वान खे हथियारबंद अगवा करे विया। कोट सब्ज़ल थाणे जी हद
जिंदू ख़ान जी माड़ी वेझो शाबान वरंत ऐं ड्राइवर खे हथियारबंद अगवा करे विया। 5 ॼणनि जे अगवा बाद मग़वियुनि जो अंगु वधी 9 थी वियो आहे, जॾहिं त पुलिस अञा ताईं बाज़ियाबी लाइ के बि क़दम नाहिनि खयां। सिंधियन नेशनल कांग्रेस कराची जे ज़िले ओलह जे डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र दिलीप सिंधी, ऑर्गेनाइज़र रिज़वान लंजार, ज़ीशान सोलंकी, सलमान नसीराणी जी अॻुवाणी में तनज़ीमी गॾिजाणी थी, जंहिंमें ओलह जे अॻूणे अॻुवाणनि नवीद सिंधियार, काशिफ ॾेपर, आमिर अतार समेत मुख़्तलिफ़ यूनिटनि जे मेंबरनि शिरकत कई। गॾिजाणी में आयल लासी ॻोठ जे मक़सूद पंवर, अली चांडियो, आदिल सिंधी ऐं ॿियनि सिंधियन नेशनल कांग्रेस जी क़यादत ऐं मंशूर ते एतमाद कंदे सिंधियन नेशनल कांग्रेस में शमूलियत जो ऐलान कयो। जीअं सिंध क़ौमी मुहाज़ जे चेयरमैन सनान ख़ान कुरैशी चयो आहे त कराचीअ जे फैक्ट्रियुनि में मक़ामी माण्हुनि खे रोज़गार नथो ॾिनो वञे। सिंधी पोरितनि खे टारगेट करे ब्लैक लिस्ट कयो पियो वञे। लेबर कानून ते अमल नथो कयो वञे। ग़ैर क़ानूनी तौर ते ठेकेदारी निज़ाम लागू कयो वियो आहे, जंहिं ते जेको बि पोरितनि जे हक़नि लाइ आवाज़ उथारे थो त उन मथां कूड़ा केस दाख़िल करे संदसि गेट ई बंदि कयो वञे थो। मलीर जी कंपनी जस्कम अॻुवाण मुख़्तियार सुमरो समेत केतिरनि ई सिंधी माण्हुनि ते कूड़ा केस दाख़िल करे संदन रोज़गार जा दरवाज़ा बंदि करे छॾिया आहिनि, जेको अमल लेबर कानून जी भञकड़ी आहे। तंहिं करे AM2 कंपनी इंतिज़ामिया मज़दूर दुश्मन पॉलिसी ख़तमु करे सिंधी माण्हुनि जे रोज़गार जा दरवाज़ा खोले, ऐं जेकॾहिं कंपनी पंहिंजी पॉलिसी तब्दील न कई त जस्कम मलीर पारां 29 मई ते कंपनी जे गेट अॻियां एहतिजाजी धरणो हंयो वेंदो। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, लाल जरवार ऐं अब्दुल कादिर रांटे पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त भारत ऐं पंजाब जा हुक्मरान सिंधु दरिया ते ग़ैर क़ानूनी मनसूबा आॾे सिंध खे बंजर बणाए रहिया आहिनि। सिंध सिंधु दरिया जी पुछड़ वारो इलाइक़ो आहे ऐं आलमी कानून तहत सिंधु दरिया ते सभ खां पहिरियों हक़ सिंध जो आहे। सिंधु दरिया ते धाड़ो पंजाब सरकार हणे या भारत पर भोॻे सिंध थी। पंजाब ऐं भारत जे मनसूबनि वसीले सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी नथो मिले। भारत ऐं पंजाब जे हुक्मराननि जा सिंधु दरिया ते बिजली मनसूबा कॉर्पोरेट फार्मिंग कंदड़ कंपनियुनि खे नवां कैनाल कढी पाणी ॾियण सां सिंधु सुकी वेंदो ऐं सिंध वीरान ऐं बर्बाद थी वेंदी। भारत ऐं पंजाब जा हुक्मरान सिंधु दरिया जो पाणी रोके रहिया आहिनि। सिंधु दरिया जो पाणी रोकण लाइ भारत ऐं पंजाब जा हुक्मरान हिक पेज ते आहिनि। अवामी तहरीक जे अॻुवाणनि चयो त जहिड़ी रीति भारत तरफ़ां लद्दाख में ठहंदड़ हाइड्रो मनसूबा सिंधु दरिया लाइ ख़तरनाक आहिनि, अहिड़ी रीति पंजाब सरकार तरफ़ां 6 कैनाल बि सिंधु दरिया जो मौत आहिनि। आबी दहशतगर्दी पंजाब जी हुजे या भारत जी, ॿिन्ही जी ख़तरनाक आहे। सिंध पंजाब ऐं भारत ॿिन्ही जे ज़ुल्मनि हेठि आहे। भारत ऐं पंजाब सिंध जे पाणी ते कब्ज़ो करे रहिया आहिनि। सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी ॾिनो वञे। लाड़काणे में आल पाकिस्तान क्लार्क एसोसिएशन जे सॾ ते क्लार्कनि मुतालबनि जी मंझताल ऐं ऑफिसनि जी तालाबंदी करे एहतिजाजी धरणो हंयो, जंहिंजी अॻुवाणी मुबीन ख़ान बुरड़ो, मोहम्मद बख्श कोंभर, असदुल्ला मीरजत, मुनवर कल्होड़ो, अज़हर अली ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त सिंध हुकूमत जे मुख़्तलिफ़ सरकारी खातनि में नौकरियूं कंदड़ मुलाज़िम ड्यूटियूं सरअंजाम ॾेई अवामी मसइला हल करे सिंध हुकूमत खे रेवेन्यू गॾु करे ॾियनि था, त वरी उन्हनि मुलाज़िमनि जे पघारनि मां टैक्स तोड़े मुख़्तलिफ़ मदनि में कटौती कई पई वञे, जंहिं करे अॼु मुल्क में सभ खां वधीक सरकारी मुलाज़िम ई टैक्स ॾेई रहिया आहिनि। पर उन जे बावजूदि उहे मुलाज़िम घटि पघार जे करे महांगाई जे हिन दौर में घर जो ख़र्च बि हलाए नथा सघनि, छाकाणि त आम वाइपे समेत हर शइ जी क़ीमतनि में वाध थी आहे ऐं चूंडियल MNAs ऐं MPAs जो मुदो 5 साल हूंदो आहे, जंहिंजे पघारनि में 200% वाध कई वई आहे। पर जेके मुलाज़िम 60 सालनि ताईं अवाम जी ख़िदमत करे ड्यूटी पिया कनि, उनजे पघार में 100% वाध करण बजाए हर साल 20 खां 25% वाध कई वञे थी। हुननि चयो त मुतालबा मञी असांखे मुश्किलातुनि खां बचायो वञे।
सरहाड़ी थाणे जी हद चौदगी भरिसां ॻोठ इलियास किरियो में 6 ॾींहं अॻु ॾाढाई जी कोशिश दौरान मज़ाहिम ते मुबैना तौरु घुटा ॾेई क़तल कयल नौजवान प्रेम कुमार जे वारसनि पारां पुलिस ऐं मेडिकल बोर्ड ते बेएतमादी ज़ाहिर कंदे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वारसनि चयो त प्रेम कुमार जे कातलनि जा वारस बासर आहिनि जेके ॻरी रिश्वत एवज़ कानून ख़रीद करे पोस्टमार्टम जी रिपोर्ट तब्दील करण जी कोशिश में रुधल आहिनि। असीं ग़रीब आहियूं, असांखे मामले खे लहे मिटी करण लाइ जवाबदार धुर पुलिस हथां दॿा विझी रही आहे। असां कंहिं बि सूरत में केस तां हथ न खणंदासीं। पोस्टमार्टम रिपोर्ट में का बि रदोबदल कई वई त उनजो ज़िम्मेवार मेडिकल डॉक्टर ऐं पुलिस हूंदी। असां चैलेंज करे अदालत जो दरवाज़ो खड़काईंदासीं। हुन चयो त असांखे ख़दशो आहे त सिम्स अस्पताल शहदादपुर जा मेडिकल ऑफिसर मुमताज़ ज़रदारी ऐं सुनील कुमार जवाबदार धुर खां मुबैना तौरु लखें रुपया वठी असांजो केस ख़राब करण जी कोशिश करे रहिया आहिनि। काज़ी अहमद जाम फ्रूट फार्म भरिसां वेठल कलहुड़नि फ़क़ीरनि जी 2.5 महीना अॻु हाला मां मुबैना अगवा ॼाणायल नौजवान नारी शाज़िया कलहुड़ो गुज़िरियल राति माइटनि वटि पहुती, जिते घर भातियुनि पंहिंजी अमड़ फ़तह ख़ातून न्याज़ कलहुड़ो इमदाद कलहुड़ो ऐं ॿिनि सां गॾिजी जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयाईं। हुन इल्ज़ाम हयो त असां फ़क़ीर माण्हू आहियूं, हाला में रहियल हुआसूं। रमज़ान शरीफ़ जे 12 रोज़े ते कार सवार 4 जवाबदार इमरान ख़ासकैली, पोड़ो बुकेरो, रज़ाक माछी ऐं कार ड्राइवर हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे खणी विया, जिते तशदुद करे असांखे रहायो वियो। हुन चयो त अगवाबाद ज़्यादती जो निशानो बणायो वियो। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ ॾियारियो वञे। चूंड के भरिसां सोराह वारे इलाइक़े में बासर भोतार जी विंगार वधे पुलिस साफ़ी ख़िलाफ़ ऋण ॿारे ॾिनो। SHO सोराह सीनियर साफ़ी रहीम बख़्श नारेजो जे सोट पोरियत पीरसन अली पसंद नारेजो ऐं संस ख़ानदान ख़िलाफ़ धरती तंग करे छॾी आहे। घरनि ते काह करे संस 2 पुटनि अली हसन वाजिद ऐं पोटे अब्दुल क़दीर नारेजो खे गिरफ़्तार कयो वियो, जंहिंजी मुलाक़ात ते पिणु पाबंदी विधी वई आहे। जॾहिं त सियासी समाजी अॻवाननि चयो त पुलिस साफ़ी जे ख़िलाफ़ कार्रवायूं करे पई, जेके फौरी तौरु बंदि कयूं वञनि। पीर जो ॻोठ में उस्ताद खां फुर वारे वाक़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। पीर ॻोठ जे गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल, शाह मर्दान शाह सानी स्कूल जे उस्ताद असगर मलाह खे हथियार बंदनि यरगमाल बणाए मोटरसाइकिल ऐं ॿियो सामान फुर कयो। वाक़े ख़िलाफ़ स्कूल जे उस्तादनि हेडमास्टर हुज़ूर बख़्श खंड जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त उस्ताद असगर खे हथियार बंदनि पारां यरगमाल बणाए फुर लुट वारे वाक़े जी जेतिरी मज़मत कजे उहा घटि आहे। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते फुर थियल मोटरसाइकिल ऐं ॿियो सामान ॾियारियो वञे, ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। मीरपुर बठोरे में खोड़ बिरादरी जे माण्हुनि मथां केस दाख़िल थियण ख़िलाफ़ खोड़ बिरादरी प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी गुलाब खोड़, हाजी जुमन ऐं ॿिया करे रहिया हुआ। मीरपुर बठोरे जा खंबे गुम कयल नौजवान अञा ताईं बाज़ियाब थी न सघिया। ॻोठाणनि जो एहतिजाज तौरु पोलियो जो बाइकाट। मीरपुर बठोरे जे ॻोठ गाज़ी ख़ान चांग वासी खंबे गुम कयल नौजवाननि आमिर लतीफ़ चांग, शुएब चांग ऐं शाबान चांग खे 1 महीने खां वधीक अरसो गुज़री वियो आहे, पर उन्हनि खे अञा ताईं ज़ाहिर नाहे कयो वियो। ॻोठ गाज़ी ख़ान चांग जे ॻोठाणनि हलंदड़ पोलियो मुहिम दौरान ॻोठ पहुतल पोलियो टीमनि अॻियां एहतिजाज रिकॉर्ड कराईंदे पंहिंजे मासूम ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरण खां इनकार करे छॾियो। जंहिं बाद ॻोठ पहुतल पोलियो टीमूं वापसि रवानो थी वियूं। इन सिलसिले में ॻोठाणनि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त बिना जवाज़ असांजे ॻोठ जे 3 नौजवाननि खे 1 महीने खां वधीक अरसो गुज़रण बावजूदि ज़ाहिर नथो कयो वञे। हुननि चयो त जेकॾहिं असांजे खंबे गुम कयल नौजवाननि मां कंहिं ते बि को केस दाख़िल आहे त उनखे अदालत में पेश कयो वञे, पर केर बि ॿुधण वारो न आहे। असां अॼु एहतिजाजनि पोलियो मुहिम जो बाइकाट कयो आहे।
जेसिताईं नौजवाननि खे ज़ाहिर करे आज़ादु नथो कयो वञे तेसिताईं असांजे ॻोठ में कंहिं बि मासूम ॿार खे पोलियो जा क़तरा न पीआरिया वेंदा। शहीद अवाम शहीद फाज़िल राहू जी भेण मोहम्मद इस्माइल राहू असलम राहू जी पुफी सिंधियाणी तहरीक जी सरगर्म अॻुवाण MRD जी जदोजहद दौरान कराची जेल जूं सख़्तियूं बर्दाश्त कंदड़ शाइरा लेखिका ऐं सियासी समाजी कारकुन मरियम राहू लाॾाणो करे वई। संदसि तदफ़ीन अॼु ॻोठ राहूकी में अमल में आंदी वेंदी। मरियम राहू टिन किताबनि पुनल पुॼाणा ज़िंदान ऐं उॾरी वेंदासीं जी लेखिका हुई। हुन पंहिंजे सियासी शऊर जेल जे तजुर्बनि ऐं क़ौमी दर्द खे क़लम बंदि कयो। ज़ियाउल हक़ जी आमरियत ख़िलाफ़ MRD जी तहरीक दौरान हुन भेनरनि जी अॻुवाणी कंदे वॾी बहादुरी हिम्मत ऐं सियासी समझदारी जो मुज़ाहिरो कयो। मरियम राहू शहीद फाज़िल राहू जी शहादत खां पोइ पिणु संस वरसी तक़रीबनि अदबी कॉन्फ्रेंसनि ऐं क़ौमी तहरीकनि में सरगर्मी सां शिरकत कंदी हुई। हूअ सिंधियाणी तहरीक तोड़े अवामी तहरीक जे कारकुननि लाइ हौसले जी अलामत हुई। सियासी घर भातियुनि सां सची इज़त ऐं एहतराम सां पेश ईंदी रही। संस लाॾाणी सां सिंध हिकु बहादुर समझदार ऐं नज़रियाती क़ौमी कारकुन खां महरूम थी वई आहे। क़ौमी कारकुन हारून लगारी जी आज़ादी लाइ जसकम तरफ़ां खोरवा चौक ते जसकम ज़िले सदर महफूज़ सिंधी नूर हसन जत नवीद सिंधी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाज कयो वियो। अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त हारून लगारी हिकु पुरमन क़ौमी कारकुन आहे। हूअ 5 ॾींहं पहिरीं पंहिंजे ॻोठां दुकान ते वञी रहियो हो त खेसि रस्ते मां खंभे गुम कयो वियो आहे। हारून लगारी जो ॾोह इहो आहे त हुन पंहिंजे दरिया ऐं धरती लाइ मुसलसल जदोजहद कई ऐं पंहिंजनि हक़नि जी ॻाल्हि कई। सिंध में ॾाढई जबर वसीले पंहिंजी धरती लाइ आवाज़ उथारण वारनि खे माठ कराइण लाइ खंभे गुम कयो पियो वञे। असां मुतालबो था करियूं त हारून लगारी खे आज़ादु कयो वञे। जेकॾहिं संस को ॾोह आहे त खेसि कोर्ट में पेश कयो वञे। अॻुवाणनि वधीक चयो त हारून 2 ॾींहं में आज़ादु न थियो त जुमे जे ॾींहुं कराची बदीन थरकोल रोड ते एहतजाजी धरणो हणंदासीं। कंबर पुलिस लेडी टीचर सदफ़ हासिलो जे क़त्ल केस में नामज़द जवाबदार खे अञा ताईं गिरफ़्तार करे नाहे सघी। पुलिस बेवस बणिजी वई आहे जो अञा ताईं सदफ़ हासिलो जे क़ातिल खे गिरफ़्तार करे नाहे सघी। पुलिस हिकु भेरो ॿीहर सदफ़ हासिलो जे क़ातिल फरीद हासिलो बाबति इतला ॾींदड़ लाइ मुक़ररु इनाम में वाद जो ऐलान कंदे जवाबदार फरीद हासिलो खे इश्तिहारी करार ॾेई मथसि 25 लख रुपया इनाम मुक़ररु कयो आहे। SSP कंबर चयो आहे त जवाबदार फरीद हासिलो जी मौजूदगी बाबति इतला ॾींदड़ शख़्स खे 25 लख रुपया इनाम ॾिनो वेंदो ऐं संसद नालो राज़ में रखियो वेंदो। यादि रहे त SSP कंबर कुझु ॾींहं अॻु जवाबदार फरीद हासिलो ते 10 लख रुपया इनाम रखियो हो, जेका इनाम जी रक़म हाणे वधाए 25 लख रुपया कई वई आहे। जोही में तबाह थियल रोडनि जी बहाली लाइ एहतजाजी धरणो हंयो वियो। ॿोॾि दौरान तबाह थियल रोडनि जी बहाली लाइ रहवासी सरापा एहतजाज बणियल आहिनि। 35 ॻोठनि जे रहवासियुनि तलाणी स्टाफ ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त 2022 जी ॿोॾि सबबि जोही खीरमोरी मेन रोड मुकमिल तबाह थी वियो, जंहिं करे 35 ॻोठनि जी अचु वञु सख़्तु मुतासिर थी वई आहे। हुननि चिताव ॾिनो त रोड जी बहाली जो कमु शुरू न थियो त DC ऑफिस अॻियां एहतजाजी धरणो हंयो वेंदो। ठरी मीरवाह में वकीलनि पारां सिंध मुख़ालिफ़ मनसूबनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वकीलनि राजा अल्ताफ़ शर, हाजी ग़ुलाम नबी ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते अॻुवाणी जो चवणु हो त कैनाल मनसूबनि जो ऐलान वापसि वरितो वञे। मोरो में लगारी बिरादरी ते ज़ुल्म ऐं तशदुद बंदि कयो वञे। सखर में बदमनी चोर शहरी जे घरां लखें रुपयनि जो सामान ॿुहारे विया। टाउनशिप मां चोर 2.25 तोला सोन, 1,56,000 रोक रक़म ऐं iPhone खणी विया। मुतासिर शरीफ़ खोसे चयो त लखें रुपयनि जी चोरी जे इतला बावजूदि पुलिस नाहे पहुती, न वरी पुलिस के क़दम खंया आहिनि।
मेहरापुर में SUP पारां सिंध मुखालिफ़ मनसूबनि ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वई। सैयद रौनक शाह, ज़ियाब मलाह, बाबर मेमण ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त सिंध दुश्मन मनसूबा फ़ौरी तौरु ख़तमु कया वञनि। शहीद ज़ाहिद ऐं इरफ़ान लगारी जे खून सां इंसाफ़ कयो वञे। ठरी मीरवा भरिसां शरपसंद ॻोठाणे जे घर खे साड़े छॾियो। ॻोठ मांधण में सैयद ग़ुलाम रज़ा शाह जे घर खे नामालूम माण्हुनि बाहि ॾेई छॾी। बाहि जे करे समूरो सामान सड़ी रख थी वियो। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन